अस्सलाम वालेकुम। वेलकम टू लैंड विथ आबिद रज़ा। अॼु जो जेको असांजो टॉपिक थींदो उहो थींदो इंटरनेशनल इम्पोर्टेंट जेके न्यूज़ एजेंसीज़ आहिनि। पहिरियों जेको असां डिस्कस कयो हुयो उहो कयो हुयो फेमस जेके इंटेलिजेंस एजेंसीज़ हुयूं। ऐं हाणे जेके न्यूज़ ईंदियूं हाणे जेके आहिनि उहे बि एजेंसियूं ई आहिनि, पर उहे कहिड़ियूं आहिनि उहे ख़बरुनि वारियूं आहिनि। जीअं पंहिंजो जेको आहे सो डॉन अख़बार थी वई हली, या जेको आहे सो न्यूज़ ARY जेको पाकिस्तान जो फेमस थी हलियो। इन ई लिहाज़ सां जेके दुनिया लेवल ते जंहिंजा चैनल आहिनि, जंहिंजी न्यूज़ एजेंसीज़ आहिनि, ख़बरूं ॾियण वारियूं जेके एजेंसीज़ आहिनि उहे जेके फेमस आहिनि, अॼु असां उन्हनि जे बारे में डिस्कस कंदासीं इंशाअल्लाह। सो ॾिसूं था त कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि इम्पोर्टेंट जेके न्यूज़ एजेंसीज़ आहिनि, जेके हर मुल्क जूं पंहिंजूं जेके मशहूरु मशहूरु जेके आहिनि एजेंसियूं, उन्हनि जे बारे में असां ॾिसंदासीं। सो पहिरियों पहिरियों अचे थो BBC। हाणे BBC तव्हां बि लफ़्ज़ ॿुधो हूंदो, पर शायदि तव्हांखे ख़बर आहे अलाए न त इहो कहिड़े मुल्क जो आहे। BBC जेको आहे उहो आहे ब्रिटिश जो, UK। हाणे UK छा आहे? UK यूनाइटेड किंगडम, इहो आहे लंडन। यूनाइटेड किंगडम जेको आहे सो लंडन आहे, ऐं जेको आहे सो ब्रिटिश जेको आहे सो इनखे चयो वेंदो आहे। ऐं BBC जो जेको फुल फॉर्म आहे उहो आहे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग। ठीकु थी वियो। उन खां पोइ अचे थो असांजो AAP। हाणे AAP जेका आहे इहा आहे ऑस्ट्रेलिया जी, ऑस्ट्रेलिया एसोसिएट प्रेस, या प्रेस जा जेके P फॉर प्रेस हूंदो, ऐं A फॉर जेको आहे एजेंसी हूंदो या एसोसिएटेड हूंदो, ऐं A फॉर जेको आहे सो उनजे मुल्क जे हिसाब सां ॿी जेको हूंदो, ईअं थी करे एब्रिएशन ठहंदियूं आहिनि। सो AAP जेका आहे इहा आहे ऑस्ट्रेलिया जी, ऑस्ट्रेलिया एसोसिएट प्रेस। ऐं उन खां बाद में अचे थो AFP। AFP जेका आहे इहा आहे फ्रांस जी। ऐं यादि रखिजो AFP जेका आहे न्यूज़ एजेंसी ओल्डेस्ट आहे, ओल्डेस्ट इन द वर्ल्ड। ओल्डेस्ट न्यूज़ एजेंसी जे पुछा कनि कहिड़े मुल्क जी आहे, त तव्हां चवंदो ओल्डेस्ट जेका आहे फ्रांस जी आहे। F फॉर फ्रांस, तव्हां ईअं यादि रखे सघो था। A फॉर एजेंसी ऐं P फॉर प्रेस। जेको आहे सो A फॉर जेको आहे सो एसोसिएट, या एजेंसी फ्रांस प्रेस, ईअं तव्हां यादि करे सघो था। उन खां बाद में अचे थो ANSA, ANSA। ANSA इहा जेका न्यूज़ एजेंसी आहे, जेका ख़बरूं ॾियण वारी एजेंसी आहे, इहा आहे इटली जी, इटली जी। उन खां बाद में अचे थो अंटारा पड़ोस, या NTIARA, इन जो फुल फॉर्म आहे। ऐं इहो जेको आहे सो इहो आहे इंडोनेशिया जी। अंटारा जेका आहे इहा आहे इंडोनेशिया जी। ठीकु थी वियो। उन खां बाद में असां ॾिसूं था आहे असांजो A ऐं P जेका आहे इहा आहे एसोसिएट प्रेस। एसोसिएट प्रेस इहा आहे USA जी, यूनाइटेड स्टेट अमरीका। हाणे इहा जेका आहे अमरीका जी आहे AP। ॿी आहे APP, इहा आहे एसोसिएट प्रेस। ऐं जेको आहे सो ॿी जेको आहे P फॉर अञा ज़हन में नथो अचे, APP, इहा आहे असांजे मुल्क पाकिस्तान जी। ठीकु थी वियो। उन खां बाद में असांजो अचे थो APS जेका आहे इहा आहे अल्बानिया जी। तव्हां मुल्क ॿुधो हूंदो, मुस्लमान जो मुल्क आहे। APS इहा जेका आहे इहा अल्बानिया जी न्यूज़ एजेंसी आहे, ख़बरूं ॾियण वारी। A फॉर अल्बानिया, P फॉर जेको आहे सो प्रेस, ऐं S फॉर जेको आहे सो सर्विस। ठीकु थी वियो। उन खां बाद में असां ॾिसूं था उन खां पोइ आहे बरनामा। हाणे बरनामा जेका आहे इहा आहे बांग्लादेश जी। बरनामा जेका आहे इहा आहे बांग्लादेश जी। हाणे तव्हांखे ज़हन में अचण जे कारण B फॉर बरनामा ऐं B फॉर बांग्लादेश। ठीकु थी वियो। इहा आहे न्यूज़ एजेंसी बांग्लादेश जी। उन खां बाद में अचे थो BNA। इहा जेका आहे इहा आहे बहरेन न्यूज़ एजेंसी। बहरेन न्यूज़ एजेंसी माना बहरेन जी ख़बर ॾियण वारी एजेंसी। ठीकु थी वियो। ऐं इहा आहे बहरेन जी। ठीकु थी वियो। उन खां बाद में असांजो अचे थो उहा आहे BNA। इहा जेके कंहिंजी आहे इहा आहे ताइवान जी। BNA इहा आहे ताइवान जी। ठीकु थी वियो। उन खां बाद में असांजो अचे थो CAN जेका आहे इहा आहे ताइवान जी। ठीकु थी वियो। ऐं उन खां पोइ अचे थो CNS। इहा जेका न्यूज़ एजेंसी आहे इहा आहे हांगकांग जी। ऐं हांगकांग जेको आहे सो चाइना में हिकु अलॻि सां रियासत आहे। ठीकु थी वियो। त हीउ हुयो अॼु जो जेको असांजो टॉपिक। मुंहिंजो जेको आहे सो असां जेके न्यूज़ एजेंसीज़ जेके आहिनि से IB जे हिसाब सां ॾिनल आहिनि। त
त अकॉर्डिंग टू IBA मुंहिंजे इन सिलेबस में मां तव्हांखे इहे कवर कराए ॾियां ऐं इहे ई IBA सिलेबस में ॾिनल आहिनि तव्हांखे इन्हनि मां ई हिकिड़ो MCQs न्यूज़ एजेंसी जो ईंदो GK में 15 सवाल जेके GK जा उन मां हिकिड़ो सवाल हिन मां एनी हाउ ईंदो. So it was all about news agency of the world countries. I hope you like this video. If you like video, then please subscribe and hit the bell icon so that you can get further videos like this. Thank you so much. Thank you. Jazakallah.